नाज़रीन ख़बर शेयर कंदा हलूं। ज़िला कश्मीर आर्टिस्ट काउंसिल एट कंधकोट जे हल्फ बिरादरी तकरीब थी, जंहिंमें मेहमान ख़ास चेयरमैन कश्मीर आर्टिस्ट काउंसिल एट कंधकोट डिप्टी कमिश्नर मुनव्वर अली मिठाणी साहब नई बाडी खे हल्फ खणायो। नई बाडी जे सदर हरदिल अज़ीज़ शख्सियत मोहतरम नवाज़ अली डमकी साहब हल्फ खणण खां पोइ पंहिंजे ख़िताब में चयो त आऊं इंशा अल्लाह फ़न जे दोस्तनि जी ख़िदमत कंदसि ऐं उन्हनि जी फलाह बहबूद लाइ कमु कंदसि ऐं इंशा अल्लाह यूसी सतह ते, टाउन सतह ते, तालके सतह ऐं ज़िले सतह ते सुठा इवेंट कराए पंहिंजे फ़न जे दोस्तनि जी हौसला अफ़ज़ाई कंदसि। आम माण्हुनि में प्रोग्रामनि जे ज़रिए सुजाॻी ऐं शऊर पैदा कंदासीं। ऐं उन खां पोइ कंधकोट स्टेज जी दुनिया जो उस्ताद सिकंदर भयो ख़िताब कयो, जंहिंजी अखियुनि में लुड़क भरिजी आया ऐं चयईं त जेका महिनत मां 45 साल पहिरियां पंहिंजे दोस्तनि सां गॾु कई ऐं हिकु सोच रखी त असां अहिड़ो को इरादो ठाहियूं फ़नून लतीफ़ा जे दोस्तनि लाइ, उहा मुंहिंजी सोच मुंहिंजे शागिर्दनि पूरी कई। अॼु मां तमामु ख़ुशि आहियां। ऐं आख़िर महिमान ख़ासि मुनव्वर अली मिठाणी साहब डिप्टी कमिश्नर चेयरमैन कश्मीर आर्टिस्ट काउंसिल एट कंधकोट जिन ख़िताब कयो ऐं अॻूणे सदर मोहम्मद इरफान अवान कश्मीर आर्टिस्ट काउंसिल जो रिकॉर्ड जनरल सेक्रेटरी उस्ताद एम पुनहल मंगी हवाले कयो ऐं हुन हल्फ खणंदड़ तमामु उहिदेदारनि अज़्म विरजायो त आर्ट काउंसिल जे मेंबरनि लाइ फलाह बहबूद लाइ मुमकिन कोशिशूं कबियूं।